समझो अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह कुरान नाज़िल कयो जिब्रील जे हथा नज़ल बिहिर रूहुल अमीन जिब्रील जे हथा मां अल्लाह कुरान मोकलियो नाज़िल कयो मौला काथे अला क़ल्बिक पांजे महबूब जे सीने ते महबूब जे सीने गालाए महबूब जे सीने ये दिस्तार मुझे मथे ते पर ये जुबान मुझे वात गालायो दिस्तार मुझे मथे ते जुबान मुझे वात में फर्क है जेकर चवा त दिस्तार मुझे वात में त कान ठंदी ये त तू चऊं कन ठंदी पर अल्लाह जे कुदरत ने निहार जो त दिस्तार इते ठंदिया जुबान अंदर ही ठंदिया अजीज़ान मन अल्लाह फरमाया नज़ल बिहिल रूहुल अमीन अल्लाह कल्ब मुस्तफा करीम जे कलबते मुझे मुस्तफा फरमायो कुरान मुझे कलबते नाज़िल थिया लेकिन हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन कुरान कलबते हुसैन कलब में तवज्जो करे जेड़े तेरे जी जाए ना है इते दिल ही गुर्दो खपे हिन जुमलन के बर्दाश्त कजला आशिक ठरी पवंदो पर जंहिंजो वुज़ो कच्चो हूंदो न या त अहिड़ो पक्को थी वेंदो या वरी थोड़ो वीचारो डरो थी पवंदो लेकिन दलील समझण जी कोशिश कर कुरान सीने मुस्तफा ते रब फरमाए रहियो अला क़ल्बिक कुरान मुस्तफा जे सीने ते कहे बुधायो कुरान तरफ जो हो पर बुधायो कहे चो जुबान मुस्तफा बुधायो तो कुरान सीने ते इहो जुबान मुस्तफा बुधायो हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मुमा मा हुसैन मा हुसैन मुमे मा हुसैन में हुसैन मुस्तफा में कुरान मुस्तफा जे सीने ते अञा सादन लफ्ज़न में चवी या थुलन लफ्ज़न में चई बुधाई त जह कोठीअ में हुसैन कुरान उन जे मथां सुभान अल्लाह हुसैन दिल में कुरान दिल ते अञा बहराड़ी जो माहौल सादो लफ्ज़ करे ॾेई त चो जंहिं घर में मुंहिंजो हुसैन रहंदो उन जी घर जी छित रब जो कुरान हूंदो भला सादन लफ्ज़न में समझण जी कोशिश कर जंहिं घर में मुंहिंजो हुसैन रही रहियो उन घर जी छित रब कुरान बनायो जंहिंजी छित कुरान हुजे उन्हनि जो शान ॿुधा तू जंहिं छित जे हेठां रहंदो तुंहिंजो केतिरो तालुक हूंदो भले बंगुलन में रही एसिन में रही पर पंहिंजे छपर वारी छित कॾहिं बि कान विसरंदी जॾहिं तोखा पंहिंजे छपर वारी छित कान विसरंदी त पोइ करबला में चो मुंहिंजे हुसैन खां कुरान कोन विसरंदो जिस्म करबला जे मैदान में मौजूद सिर मुबारक नेज़े ते पोइ भी रब जो कुरान जारी सारिया दुनिया वारनि खे मुझे मुस्तफा जो फरमान आदो अची रहियो ओ दुनिया वारो मां मुस्तफा जा बचड़ा ऐं कुरान कॾहिं भी हिक ॿिए खां जुदा कोन थींदा इते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी तो समझां पक्का समझ 1.5 कलाक जो वायदो कयो 1.5 कलाक होंदो पर ये तत्तर महफिल थी पर जब दलील मो दलील बुधंदो हल इते गाल क्लियर थी आई जेके दोस्त चवंदा हल त कुरान आले रसूल साहिब जे सहाबा सा हुजे हां त मुझो मुस्तफा सहाबा जे ला फरमाए हां ये न है मुझा यार याद रखी छद दीन जे बूटे खे जेको मुझे महबूब मुस्तफा
सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पोखियो आ। उन दीन जे बूटे जे परवरिश में सहाबा जो खून शामिल आ, सहाबा जे बचड़न जूं जानियूं शामिल। हा हा क़यामत ताईं वरी उन बूटे खे उन खां बचायो आ त मुझे मुस्तफ़ा जे बचड़न जे खून बचाए छॾियो आ। अज़ीज़ाने मन मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिकमत दे निहार मुझे आका फरमायो कुरान अहल बैत छडियो तो वञा। जरा सवलो सिंधी में चवा दुनिया सवाल कयो हुजूर आले रसूल जी गाल के असहाबे रसूल जी न कई ऐ मुसलमान गौर कर मुझे मुस्तफ़ा असहाबे रसूल जो शान घट न कयो आ, उन्हनि के पंहिंजी इज्जत बख्शी आ। मुझे मुस्तफ़ा करीम जे ज़ुबान फरमायो त आसमान में तेरा सितारा नाहिन जेतिरियूं मुझे उमर जो रब जे दरबार में नेकियूं मौजूद हन। अबू बकर सिद्दीक अला मुझे मुस्तफ़ा फरमायो ऐ अबू बकर दुनिया जा थोड़ा मां मुस्तफ़ा लाहे छॾिया मगर तुझो थोड़ो मुझो करीम रब पाण लाहींदो। अज़ीज़ा ने मन आले रसूल जो मकाम निरालो आ पर असहाबे रसूल जो शान भी घट नाहे। हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह कुरान करीम में फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत। मुझो महबूब मुस्तफ़ा न रुगी किताब जो इल्म सेखारींदो आ पर मुझो मुस्तफ़ा हिकमत जो इल्म भी सेखारींदो आ। अहिड़ो सेखारींदो आ जो अबू हुरैरा जहिड़ो जवान ऐलान कंदो आ त मूंखे महबूबन करीम एतिरो कुझु सेखारियो आ। हिकिड़ो हिस्सो बयान थो कयां जेको दुनिया बर्दाश्त थी करे, अगरि ॿियो हिस्सो बयान कयां त दुनिया मुंहिंजो अंग अंग खां अलॻि करे छॾे। उहो कहिड़ो हिस्सो आहे चओ उहो राज़ आहे जेको ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरमियान में हूंदो आहे। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के खबरा त मुझा सहाबी भला जवाब जो सहाबी बणबो छा सा है इबादत सा ॻाल्हायो रोज़न रखण सां ॻाल्हायो ई कोन था पोइ चवंदो दादा राजपर ताहिरी फ़कीर हेतिरा 3 कलाक पंधु करे आयो पर असांखे लॻे थो त मां ॻाल्हि के ते छॾियां ऐं मां हिकिड़ो बको दोहीड़ो पढ़ां को शेर पढ़ां करबला जो किस्सो खणो। तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में इहो ख़्याल आहे न? ठीकु आहे जी, इहो ख़्याल आहे त बिस्मिल्लाह मां शुरू मां छॾियां छॾे ॻाल्हि खे ऐं जेकॾहिं चओ था त इल्मी ॻाल्हि पूरी कर त पूरी कया हथ मथे खणी ॿुधायो। हा खबर पवे त मुझे महबूब मुस्तफ़ा जे सहाबा जी अज़मत छा है ऐं आले रसूल जी हकीकत छा है। मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सहाबी बणबो आ जो दीदारे मुस्तफ़ा न नमाज़ुन सा न रोज़न सा न ज़कातुन सा न हजन सा न जंगन सा न कुर्बानन सा न शहादत सा सहाबी बणबो आ त चो मुझे मुस्तफ़ा जे हिकिड़ी निगाह सां बणजी वेंदो आ। ईमान वारा कॾहिं फ़ैसिलो कयो थी पंहिंजे अंदर में वेही करे त जंहिं महबूब जे न हिकिड़ी निगाह सां सहाबी बणिजी वञे दुनिया जा वली गौस कुतुब अब्दाल करोड़े गॾिजी पवनि हिकु मुस्तफ़ा जे सहाबीअ जे बराबरि न थी सघनि। हिकिड़ी महबूब जे निगाह जो इहो कमाल आहे त जन हसनैन करीमैन खे मुंहिंजे मुस्तफ़ा झोलीअ में झुलायो उन्हनि जो कमाल छा थींदो। सुभान अल्लाह। ओ मुसलमान करे अखियों खोल आले रसूल जी मोहब्बत अंदर में पैदा कर नारन जे हद ताईं न जॾहिं आले रसूल जो ज़िक्र ॿुधी तुंहिंजियूं अखियूं निमी पवन पाणीअ में पोइ पक सम्झ त हा कुझु मोहब्बत जो ज़रो मौजूद आहे। अज़ीज़ा ने मन सहाबी बणबो आ दीदारे मुस्तफ़ा सा लेकिन चई त इनखे बि खोलिया जेको रुगी महबूब दे निहारींदो आ ओहो सहाबी कोन बणबो आ जो जॾहिं मुंहिंजो मुस्तफ़ा प्यार सां निहारींदो आ ओहो ही सहाबी बणबो आ। खोलिया राज़ खे खोलिया
मुझे महबूब मुस्तफ़ा जा दीवाना हमेशा ये ॿुधंदा हो त मुझे मुस्तफ़ा दे जह निहारियो इन्हनि अखड़नि सां ओहो साहबी हा हा ईमान जे हालत में मुझे मुस्तफ़ा के हिननि अखड़नि सां ॾिसे मगर मुझो मुस्तफ़ा जॾहिं उन जे निगाहुनि खे क़बूल कंदो आ जॾहिं मोट में नूरे मुस्तफ़ा जी निगाह थींदी आ जो तॾहिं सहाबी बणिजी वेंदो आ वरना मुझे महबूब के अबू जहल ॾिसंदो हो या कोन ॾिसंदो हो जवाब ॾियो अबू जहल ॾिसंदो हुयो सुबह ॾिसंदो हुयो शाम ॾिसंदो हुयो बार बार ॾिसंदो हुयो मगर ईमान वारो कोन थियो सहाबी कोन बणियो जवाब मिलियो ॾिसण सां कुझु कोन थींदो आहे पर जंहिंखे यार क़बूलींदो आहे उन जो बेड़ो पार थी वेंदो आहे इते भी पाणी पिया थोड़ो इते भी हिकिड़ी ॻाल्हि करे ॿुधाई जॾहिं अबू जहल जे हथ में पथरियूं हुयूं छा हुयो ॻाल्हायो छा हुयो अबू जहल जे हथ में पथरियूं हुयूं मुठ खे बंदि करे पुठिरी मुठ करे मुझे महबूब के चवण लॻो ऐ अल्लाह जा नबी सदाइण वारा ॿुधाए त मुझे मुठ में छा है या ॻाल्हि ॿुधी अथव राज़ तो पर्दो सॼण साईं फ़कीर तो खणे अबू जहल चयो ऐ अल्लाह जा नबी सदाइण वारा सच्चो अल्लाह जो नबी आ त ॿुधा मुझे मुठ में छा है अकीदे अबू जहल भी हुयो त जेको नबी हूंदो आ उन खां दुनिया जी काई शइ बुझी कान हूंदी आ यो अबू जहल के भी यकीन हुयो त जेको अल्लाह जो नबी हूंदो आ उन खां लिकल शइ कान हूंदी आ मगर थोड़ो अॻिते वध मुझे महबूब मुस्तफ़ा ने निहार पथरियूं कंहिंजे मुठ में हुयूं ॻाल्हायो कंहिंजे मुठ में हुयूं अबू जहल जी में मुझे महबूब मुस्तफ़ा निगाह फरमाए छा चयो ऐ अबू जहल मां ॿुधाई त तुझे मुठ में छा है या तुझे मुठ वारी शइ ॿुधाए त तुझे साम्हूं केरु बीठो आ गौर कर मुसलमान खास करे तालीम याफ्ता नौजवान ला काबिल तवज्जो जुमलो मुझे महबूब फरमायो ऐ अबू जहल मां ॿुधाई त तुझे मुठ में छा है या तुझे मुठ जी शइ ॿुधाए त मां तुझे साम्हूं केरु बीठो हां एस ताईं तव्हां ॿुधो आहे त मुझे मुस्तफ़ा जे इहे चवण खां पोइ पथर ने छा कयो ॻाल्हाए पथर ने छा कयो बंद हुयूं अबू जहल जे मुठ में उन्हनि उते कलमो शुरू कयो जीअं पथर ने कलमो पढ़ियो अबू जहल छा कयो गौर सां ॿुध त सही अबू जहल जी मुठ बंदा मुठ में पथर ने कलमो पढ़ियो अबू जहल छा कयो गुस्से में उन पथर खे मुझे मुस्तफ़ा जे कदमनि में उछलायो दुनिया के ख़बर पई दुनिया वारो अगर पत्थरनि ते भी मुस्तफ़ा जी निगाह थींदी आ त उन्हनि खे बि रब यार जे कदमनि में पुॼाईंदो नंबर 2 मुझे महबूब जा दीवानो हे मुठ में पथरियूं अबू जहल जे मुठ में अबू जहल जी मुठ बाह में बाह उन जी वजूद में निगाहे मुस्तफ़ा ने निहार अबू जहल ॾिसी रहियो आहे पथरियूं पुठिरियूं हन मगर मुझे मुस्तफ़ा उन पथरनि ते निगाह कई हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़िंदा कया हुया रब जो कुरान चवी त पढ़ा टाइम गुज़रंदो थो वञे न त रब जो कुरान व उहयिल मौता बिइज़्निल्लाह अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम मुर्दा के ज़िंदा कयो गौर सां ॿुध जा मुर्दा के ज़िंदा कयो मगर कहिड़े के ज़िंदा कयो चो जेको पहिरीं इंसान हुयो
जेको पहिरीं ॻाल्हाईंदो हुयो, जंहिंमें पहिरीं साह हुयो, जेके पहिरीं ज़ुबान हुई, उन ज़ुबान वारे खे ज़िंदा कयो, ज़ुबान वारे खे ज़िंदा करे ॻाल्हाइणो ईसा रूहुल्लाह जो कम आहे। पर बेज़ुबाननि पथरनि खे ज़ुबान ॾेई ॻाल्हाइणो मुंहिंजे महबूब मुहम्मद जो कम आहे। गाल समझण जी कोशिश कर। हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुर्दा ज़िंदा कया, मगर इंसान हुया, उन्हनि जी ज़ुबान हुई, मादरी ज़ुबान हुई, उन्हनि ॻाल्हायो, मगर उन पंहिंजी ज़ुबान में ॿुधा पथरनि जी कहिड़ी ज़ुबान हुई जो काई कान हुई। बेजान हुयो, बेजान के जान ॾिनी त मुझे मुस्तफ़ा, उन पत्थरन के ज़ुबान ॾिनी त मुझे मुस्तफ़ा, उन पत्थरन बोली कहिड़ी बोली जो जेका ज़ुबान मुझे महबूब जी उहा ज़ुबान पत्थरन जी। त मां अर्ज़ पे कयो, ॻाल्हि रहिजी न वञे, टाइम में 5 मिंट बचा। अज़ीज़ाने मुझे महबूब मुस्तफ़ा दे सब को ॾिसंदो आहे, मगर सहाबी सब को न थींदो आहे। सहाबी उहो बणबो आहे जंहिंजे निगाह ते, जंहिंजे सीने ते मुझे मुस्तफ़ा जे नूर जी निगाह पइजी वेंदी आहे। इते तैलीमी याफ़्ता खोड़ होंदा, को साइंस टीचर उस्ताद मुझो भाउ आहे त उन जे गवाही सां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए। आहे को साइंस टीचर? हलो ना आहे त भला ठीकु आहे। हीरो कीअं बणबो आहे ख़बर अथव? पर बहराड़ी जो मौला शायदि ॻाल्हि सम्झ में न अचे, छॾ करे ॿिए दफ़े। अज़ीज़ान मन सहाबा जो ज़िक्र पे कयम त मुझे महबूब मुस्तफ़ा करीम फरमायो, रब जो क़ुरान छॾे थो वञाव ऐं मां पंहिंजा बचड़ा छॾे थो वञाव, इन्हनि जे दामन खे न छॾिजो, ॾुखिया कोन थींदो। छो त जन्नत छाहे पाक जन्नत। ॻाल्हायो जन्नत। आख़िरी 5 मिंट काराणीअ वारा ॻाल्हाए त मूंखां बि ॾुख लही वञे। जन्नत उनमें हूरू मलाइका गिलमान, जन्नत भी पाक, हूरू भी पाक, गिलमान भी पाक। भला जेके जन्नत में वींदा उहे गुनाह खणी वींदा या गुनाहन खां पाक थी पोइ वींदा? जवाब ॾे। जेके वींदा उहे पहिरीं गुनाहन जी माफ़ी मिलंदी, गुनाहन खां पाक थी पोइ वींदा। पोइ मुस्लमान ज़रा सोच, जेके जन्नत में वींदा उहे पाक थी पोइ वींदा, पोइ जेके जन्नत जा सरदार हन ॿुधा उन्हनि जे पाकीज़गीअ जो मक़ाम छा हूंदो? जॾहिं जन्नत में पलीत वञी नथो सघे, पाक वींदो त उन जन्नत जा जेके सरदार हन ॿुधा उन सरदारनि जो मक़ाम छा हूंदो? अज़ीज़ाने मन वरी बि ॻाल्हि रहिजी न वञे। मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो, सहाबा जो ज़िक्र न, हुज़ूर फरमायो क़ुरान अहल बैत छॾियो थो वञा। हिकमतूं कहिड़ियूं अल्लाह ॼाणे, अल्लाह जो रसूल ॼाणे, मगर आशिकन ओशाकन जेके बयान कयूं, हिकिड़ी हिकमत ज़ाहिर करे 1.5 कलाक वाइदे मुताबिक़ पूरो करे। पहिरां मिंट 15 तव्हांजे मुंहिंजा दोस्त ग्रेबीअ में तव्हांखे आया, पौणा 2 कलाक न 1.5 कलाक जो वाइदो हुयो। अज़ीज़ाने मन मुझे महबूब मुस्तफ़ा जे हिकमत के आशिकन व शाकन ज़ाहिर कयो। मुझे मुस्तफ़ा के खबर हुई सहाबी तेसी बनबा जेसिताईं मां मुस्तफ़ा जो दीदार कंदा रहंदा। मां मुस्तफ़ा के ये दुनिया अल्लाह जे हुक्म सां ज़ाहिरी जिस्म सां छॾणिया। जॾहिं मां महबूब मुस्तफ़ा हिन दुनिया के ज़ाहिरी अलविदा चई करे पंहिंजे हक़ीक़ी रब जे दरबार में ईंदुसि, उन खां बाद में कोई सहाबी कोन बणबो। कोई सहाबी जो कोई सहाबी कोन बणबो। जेके बणजी विया उहे बणजी विया, मगर क़ुरान त क़यामत ताईं हलणो। जेकॾहिं मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सहाबा खे क़ुरान करीम जो साथी क़यामत ताईं चवे हा त दुनिया चवे हा सहाबी त ख़त्म थी विया।
करबला जे अंदर भले मुझा सभई बचड़ा शहीद थी वञन मां मुस्तफा जे ज़ुबान के रब पूरो कंदो हिकड़ो ज़ैनुल आबिदीन जरूर बचंदो जो सैयदन जो सिलसिलो क़यामत कोई जारी हलंदो। अज़ीज़ाने मन जरा हिकड़े मिनट ला गौर कर करबला जे माद मैदान खां बाद में दुनिया के ॾेखारियो हालांकि अरब क़ौम जे अंदर बचड़े के कुल्हे ते खणण जो तसव्वुर भी मौजूद न हुयो। नौजवान तालीम याफ़्ता इन ॻाल्हि ते वञी रिसर्च कर मुंहिंजा दोस्त स्टडी कयो दुनिया जी तारीख़ खे दुनिया जी तारीख़ जी स्टडी कयो। अरबन में बच्चे खणण जो तसव्वुर ही कोन हूंदो हो मगर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा कुल्हड़न ते बिहारे करे उन्हनि बचड़नि खे खयो। हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई आहे दिमाग़ ते अचे वई चई त पूरी करे वठां 5 मिंट ॾे ईअं त कोन चवंदो न त यार वाइदो करे 1.5 कलाक जो वरी वेही वियो अदा तूं मूवी फेराए वाइदो पको वठ 5 मिंट करे ॻाल्हि पूरी कयां न थकिजी पिया 5 मिंट गर्मी में सा खत्म दिया सही अल्लाह अल्लाह किसो कर बलवारन जो तबुदी अज अखड़न आब वहायो केड़ा सूर ऐ सखियों सिर ते सही जन दीलो नाने जो बचायो है के दसूर ऐ सखियों सिर ते सही जन दीलो नाने जो बचायो हुई अल्लाह दुला मदीने बारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ मत सुभाणे जो त नात पढ़ण कान पई अचे सजण साईं जे फ़कीर खे सभु कुझु ईंदो है हुई अल्लाह दुला मदीने वारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छड़े बचड़न अज शहर मदीनो छड़े बचड़न वञी ऋण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सखियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो हिकरे तलबी वारी हुजे ढुक पाणी अलाहू प्यासा हुजने हिकरे तलबी वारी हुजे ढुक पाणी अलाहू प्यासा हुजने आबे कौसर जा जे मालिक आबे कौसर जा जे मालिक कैद किस्मत खे करायो केॾा सूर ऐं सख़ियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो हिकड़ी ॻाल्हि रहिजी वई हुई दिमाग़ ते अची वई आहे चओ त करे वठ व इन अलैकुम लहाफ़िज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून कुरान करीम जी आयत पे पढ़ियम त जेके तुझे मुझे कुलन ते
उहे तुझा मुझा गवाह बुधायो मुसलमान जेके मुझे महबूब मुस्तफा जे कुलड़ल ते बुधायो उहे कहजा गवाह ने तव्हां खां पुछंदुसि ॿुधायो न ॿुधाईंदो बीही रहंदुसि ॾिसां त तव्हां जी ज़ीनीअ परो छा आहे तुंहिंजे मुंहिंजे कुलनि ते मुंहिंजा गवाह कासिम जे कुलनि ते कासिम जा गवाह अमजद जे कुलनि ते अमजद जा गवाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महज़ मोहम्मद अली जे कुलनि ते मोहम्मद अली जा गवाह ज़ाहिद चन्ने जे कुलनि ते उन जा गवाह ॿुधायो जेके मुस्तफ़ा जे कुलनि ते मदीने जे गलनि में हलन पिया ॿुधायो उहे कहजा गवाह ने रुकी सुभान अल्लाह जा न कम हलंदो कुछ खुलो ॿुधायो कहजा ज़ुबान सां चओ कहजा गवाह ने जवाब ॾियो गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है तेरा अली है मेरा अली है तेरा अली है मेरा सिवा अली के न कोई गली है जुबान सा न तो चवा जे चवी त महबूब जी हदीस बयान करण ला तैयार हां अजीजा ने मन वायदो कयो हुयम काई गाल गैर मुस्तनद न थींदी हर गाल मुंहिंजा दोस्त ठोस दलीलन सां थींदी हिकिड़े मिंट लाइ जवाब ॾे सॼो ॾींहुं चओ निमाज़ 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 सवाबु थींदो या न थींदो चओ को न थींदो सॼो ॾींहुं चओ मूंखे निमाज़ सां प्यारा निमाज़ सां प्यारा निमाज़ सां प्यारा सवाबु कोन थींदो जेसिताईं निमाज़ पढ़ंदे कोन सची ॻाल्हि ज़ुबान सां चओ सवाबु कोन थींदो रुगी ज़ुबान सां ज़िक्र कंदे सवाबु कोन थींदो रुगी निमाज़ निमाज़ सां चवंदे प्यारा सवाबु कोन थींदो उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो रुगी उन ॾे निहारींदा वेंदो सवाबनि जा दफ़्तर लिखबा वेंदा जवाब ॾियो हो केरु जेला मदीने जे मीर फरमायो त मुझे हिन पीरीअ दे निहारण तहां जो कमा दफ्तर भराइण मुझे रब जो कह फरमायो चो मदीने जे मीर कह जेला फरमायो चो सुणे अली अला सुणे चो चो सुणे अली अला फरमायो कीअं फरमायो मुझे आका फरमायो अली अले निहारण इबादत अली अले निहारण चो चो अली अले निहारण अली जो जिक्र करण अली सां प्यार करण न रुगी एतिरो फरमायो पर मुझे मुस्तफा फरमायो अली जी ज़ात कीमिया कीमिया छाके चइबो आहे जो सोन के परखण जे औज़ार खे छा चइबो आहे जवाब ॾियो छा चइबो आहे सोन के सचो या कूड़ो ज़ाहिर करण लाइ कीमिया जो आलो ज़रूरी आहे मोमिन जो ईमान परखण लाइ अलीअ जी मुहबत हुजण ज़रूरी आहे हदीस जो हवालो ॾियां मदीने जे साईं फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन वला युबग़िदुहु मुमिन जॾहिं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में ऐलान फरमायो ओ फलाणा पुट फलाणे जा मुनाफिक उथी बि फलाणा पुट फलाणे जा नालो वठी हुजूर फरमायो सहाबा ॾिठो सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ज़ात तव्हां के पंहिंजे ग़ैब जा खज़ाना ता कया मुझा महबूब मुस्तफा तवा त मुनाफिकन के सुञाणो उनन जे पोयर के सुञाणो या रसूल अल्लाह असा के को एड़ो त तरीको दस्यो जो असा के खबर पवे त मोमिन केरा ऐ मुनाफिक केरा मदीने जे मीर छा फरमायो हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह तआला अन्हु खां पुछी ॾिस मुझे मदीने जे मीर फरमायो मुझे अली जो जिक्र कंदा वठो
मुझे अली जो जिक्र कसरत सा कंदावतो अली 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 चवदावतो निहारी दा वञो अली अली कंदा वञो निहारी दा वञो जंहिंजे चेहरे ते अली अली ॿुधण सां गुलाब जे गुल जियां टिड़ी पए पक समझ त ईमान वारो आ। मुझे मुस्तफ़ा फरमायो ला युहिब्बु अलियम मुनाफिकुन मां मुस्तफ़ा ऐलान तो कया त मुनाफिक कदे भी मुझे अली सा प्यार कोन कंदो। कहे फरमायो मुझे महबूब मुस्तफ़ा जो फरमान हक़ आ। वो सहाबी सगोरो जने पंजे गोठ वींदो आ महफिल थींदी आ अली 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 कंदो आ त जेके वेठड़ो हो उन चयो ॻाल्हि ॿुधो अॼु अल्लाह जो ज़िक्र नथो करी अॼु रसूलुल्लाह जो नालो नथो वठी रुगी अली 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 छा थो मिलई अलीअ मां हो चवे छा थो मिलई अली अलीअ मां ओ सहाबी मदीने दे निहारे चवे सदक या रसूल अल्लाह मुझा महबूब तो सच फरमायो आशिकन जो दिलियों ठरदियों वेंदियूं हन जन जे अंदर में तकलीफ़ हूंदी आ उन जो दिलियों मां नथो चवां मदीने जो शहंशाह फरमाए थो बरंदियूं वेंदियूं हन। जेकॾहिं अॼु ॾींहं ताईं इन हदीस जी ख़बर न हुई अॼु हदीस ॿुधी थई आलमन खां पुछी ॾिस हाणे पंहिंजे पर में केरु अली 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 करे निहार जा जे दिलि काविड़जई त दिलि खे ठौशो हणी चइजां चरी तोखे ख़बर नाहे त अलीअ जो ज़िक्र करणु इबादत आहे। दिल के ठोशो हणी जजा चरी अली जो जिक्र इबादत अली जी मोहब्बत इबादत अली दे दिसण खां त परे हो बाकी जिक्र ऐं मोहब्बत करे खुदा ऐं मुस्तफ़ा के राज़ी कयो जॾहिं दिल के ठोशो हणंदे हुन खां होश अचे वेंदो पोइ उहा बि चवंदी त गवाह मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है। मुझा दोस्त कुरान करीम जी आयत पढ़ी पुछम जवाब तहां कोन ॾिनो मां बि चवां थो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। तहां जवाब न ॾिनो या जवाब ॾियो त मां ॻाल्हि खे खोलियां तुंहिंजे मुंहिंजे कुलनि जा गवाह कंहिंजा गवाह तुंहिंजा मुंहिंजा मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुलनि ते केरु चयो हसन ऐं हुसैन केरु गवाह हसन ऐं उहे कंहिंजा गवाह थोरो त ॿुधायो चलो बुधाए तो सजन साईं जो फकीर याद रखी छॾ जा तो जा मुझा किरामन कातिबीन गवाह नेकिन बुराइन जा गवाह पर मुझो हसन ऐं हुसैन अल्लाह जे वहदानियत जा गवाह ने। चओ त दलील दे चओ दलील दे ऐं दे बि क़ुरान मां चओ दलील ॾेई पोइ त सजण साईं जा फ़क़ीर दलील बि क़ुरान मां ॾे मता मुझे एजाज़ माइट खे सुभाणे को बाह में हथ विझे मता मोहम्मद अली राजपर खे को चवे त तूं वोट थो वठी तुंहिंजो माइट ईअं ठवाका हणी वियो ॿुध तरफ़ जो क़ुरान थो ॿुधाई हसन ऐं हुसैन मुंहिंजे मुस्तफ़ा जा न पर अल्लाह जे वहदानियत जा गवाह आहिनि। मुंहिंजे मुस्तफ़ा कोन चूंडियो आहे मुंहिंजे रब पाण चूंडियो पढ़ा कुरान उहा कुरान करीम जी आयत पढ़ा बस आखिरी गाल तो बेड़ा बकलाक पूरा थी हल फकीर हल अजीजा ने मन बकलाक थी विया ठीक 7:45 बजे वेठो पौना 10 थी विया लेकिन गाल पूरी कया जॾहिं मुंहिंजा दोस्त अजीज बुत परस्तन मुशरिकन अल्लाह जे वहदानियत जो इनकार कयो छा जो इनकार कयो गालायो छा जो इनकार कयो अल्लाह जे वहदानियत जो इनकार कयो ज़ाते मुस्तफ़ा सा अल्लाह जे वहदानियत जो इनकार कयो छो त मुझे मुस्तफ़ा प्रचार कई त ला इलाहा इल्लल्लाह चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह जो दर्स मुस्तफा दिनो, मुहम्मदुर रसूलुल्लाह जो दर्स रब्बे जुल जलाल दिनो। मुझे महबूब मुस्तफा पुत परस्तन के चयो ओ पुत्र जा पुजारियो ओ मुशरिको ये न कयो अल्लाह जी ज़ात वहदहु ला शरीका। अचे मंज़िल पहुती उन्हनि चयो जे अल्लाह वहदहु ला शरीका त पोइ अॼु मुबाहिलो कंदासीं, मुबाहिसो कंदासीं, बहस मुबाहिसो कंदासीं। मुझे मुस्तफा वाह मुंहिंजा मुस्तफा हुननि चयो मुबाहिसो कंदासीं। रब पंहिंजो सफ़ीर मोकिलियो ओ जिब्रील जी रब जलील मुझे यार खे चओ इन्हनि खे चवे त तव्हां बि पंहिंजे शिरक जा पंहिंजे बुतनि जा दलील आणियो ऐं मां मुस्तफा पंहिंजे रब जे वहदानियत जा दलील वठी थो अचां। अल्लाह दलील टिन जो हुकुम कयो, घणनि जो जवाब ॾियो, जल्दी ॿुधायो जवाब ॾियो। क़ुरान ॿुधो फ़क़ुल तआलऊ मुंहिंजा महबूब चवीन नदु तआलऊ तव्हां बि अचो, नदु अबनाअना व अबनाकुम असां पंहिंजा छोकिरा आणियो तव्हां बि पंहिंजा पुटड़ा आणियो, वनिसाअना वनिसाअकुम असां पंहिंजूं औरतूं आणियो तव्हां पंहिंजूं औरतूं आणियो, अनफुसना व अनफुसकुम असीं पाण था चऊं तव्हां बि पाण अचो, सुम्म नबतहिल फनजअल लअनतुल्लाहि अलल काज़िबीन। सुभान अल्लाह। छा पढ़ियो चो रब जो क़ुरान ॻाल्हि छा पढ़ियो? अल्लाह फरमाए महबूब चवीन हो भी पंहिंजा पुट वठी अचनि, तूं भी पंहिंजा पुट वठी आ। खुदा खे ख़बर आ त पुट तैयार जा अॻे ई मूं घुराए छॾिया। मालिक खे ख़बर आ त महबूब जा पुटड़ा घुराए छॾिया। टे शर्त थिया, पुटड़ा वठी अचो, औरतूं वठी अचो, तव्हां पाण अचो। ज़रा हिकिड़े मिंट लाइ गौर कजां, मुंहिंजो मुस्तफ़ा कंहिंखे वठी आयो मुबाहिले वारी जगह मदीने खां 3 किलोमीटर परे आ। घणा चओ घणा? 3 किलोमीटर मुझे महबूब हसन ऐं हुसैन के कुल्हड़न ते खयो। हालांकि सुनो अली मौजूद हुयो, लेकिन जेकॾहिं आलम ख़याल में सवाल करी उन वक्त जेकॾहिं सवाल करी या रसूल अल्लाह इहे सुहिणा अलीअ खे ॾियो त मुंहिंजो मुस्तफ़ा हिकिड़ो ई जवाब ॾे, हाँ मुंहिंजे करीम रब जे वहदानियत जा गवाह इन करे मां मुस्तफ़ा कुल्हनि ते खणी नाज़ कराए रहियो आहियां। कुल्हनि ते चढ़ी हसन ऐं हुसैन काॾे विया? चओ अल्लाह जे वहदानियत जी गवाही ॾिना। जवाब ॾियो काॾे विया? अल्लाह जे वहदानियत जी गवाही ला हसन ऐं हुसैन आया कंहिंजे घर मां, जो अबू तालिब जे घर मां। सुणी फातिमा आई कंहिंजे घर मां, अबू तालिब जे घर मां। अली आयो कंहिंजे घर मां, अबू तालिब जे घर मां। भले तूं इनकार कर, लेकिन घर जो वॾो वॾो हूंदो आहे। इहे टई गवाह आया वहदानियत जा, वठी मुस्तफ़ा आयो आहे। आया टई अबू तालिब जे घर मां। हले तफ़सील में मज़ीद न थो वञा। जॾहिं उन्हनि ॾिठो कंहिंखे कुल्हड़नि जे सवारनि खे हिक ॿिए खे छा चयो? ख़ुदा जो कसम मोटो पोइ मरी वेंदासीं। चई छो? उन्हनि जे राहिबनि चयो, उन्हनि जे वॾनि इल्म वारनि चयो, होॾे त निहारियो वेठा त महबूब जे कुल्हड़नि ते, मगर अर्श खां नूर जा ताज उन्हनि जे मथनि ते चमकी रहिया आहिनि। जन जे मथन ते अर्श जा ताज चमकी रहिया आहिनि, जंहिंजे नूर जूं लाटूं अर्श सां मिली रहियूं आहिनि। इहे हथड़ा खणंदा हड़ई बर्बाद थी वेंदासीं। भॼण वारा भॼी विया, जन खे रब चाहियो जो महबूब जे कदमनि में पुॼी विया। सुभान अल्लाह। हसन ऐं हुसैन नाला वठो केरु? हसन ऐं जॾहिं महबूब जे कुल्हड़नि ते आ त छा जा गवाह हुया? चओ अल्लाह जे, चओ अल्लाह जे वहदानियत जा। पोइ जन्नत कंहिंजी आहे? चओ ख़ुदा जी आहे। चओ जन्नत कंहिंजी आहे? जन्नत जो ख़ालिक केरु आहे? अल्लाह जी ज़ात आहे।
उन अल्लाह तखलीक करे मालिक कंहिंखे बनायो चो महबूब मुस्तफ़ा खे चो कंहिंखे बनायो महबूब मुस्तफ़ा के महबूब वरी मालिकी त पाण वटि रखी पर सरदारी कंहिंखे ॾिनी चो हिकिड़ी हसन खे ॾिनी ॿी हुसैन खे मर्दन जी सरदारी हसन हुसैन के औरतुन जी सरदारी अम्मा फातिमा ज़हरा के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आले रसूल ऐं असहाबे रसूल सा प्यार ऐं अदब करण जी तौफीक अता फरमाए। उम्मीद है त मुझे लफ्ज़न मां कंहिंजी दिल आज़ारी नथी हुंदी इंशाअल्लाह ताला छो त जंहिंजो मां मुरीद हां उन जो नालो आहे सजण उन जो नालो छा है सजण। सजण जी माना छा है खैर ख्वाही सजण जी माना छा है खैर ख्वाही। जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए जे शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए ओ वेठो रब सां तन खे मिलाए खोलियो इश्क जो सुणे पतणवा खोलियो इश्क जो सुणे पतणवा ओ मुझो सजणन जो भी सजणवा ओ सुनो सजणन जो भी सजणवा मुझो मुर्शिद साईं सजणवा ओ जेको सजणन जो भी सजणवा इंशाअल्लाह कंहिंजी दिल आज़ारी न थोंदी अगर थी हुजे तो कोई फकीर वरी माज़रत तो करे तो इंशाअल्लाह ताला तहां मूंखे मुआफ़ कंदो पर जंहिंजे दिल जे गहराई सां अॼो की हिन तकरीर खे नोट करे वञी गौर कंदो त घणनि जे कल्बनि जी कट अल्लाह कंदो लही वेंदी इंशाअल्लाह ताला सीनो मदीनो बणिजी वेंदो। जॾहिं न सीनो मदीनो बणियो त पोइ ख़बर पवंदी त सुहिणो उमर मस्जिद नबवी में वेही ओ सारिया जबल वारन के कीअं पियो हुकुम करे वेठो मदीने जे मस्जिद में आ उमर जी निगाह सवे मैल जबलन जे हेठ पई पवे इहो कंहिंजो कमाल हो चो निगाह मुस्तफ़ा जो कमाल हो जंहिंखे भी उहा इश्क जी चोटड़ी लगी वई उनखे ख़बर पवंदी त वेठो फर्श ते हूंदो पर मुंहिंजा दोस्त दीदार अर्श जा कंदो। अल्लाह ताला तव्हांजो अचण क़बूल फरमाए वेहण क़बूल फरमाए ॿुधण क़बूल फरमाए मूं किने कोझड़े जो ॿुधाइण क़बूल फरमाए। अल्लाह जे दरबार में सालो उजा मौला पंहिंजे महबूब जे सदके अगर ॿुधाइण में का कमी कोताही थी हुजे त पंहिंजे महबूब जे सदके मुआफ़ फरमाइजा। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। असां वटि त बीही सलातो सलाम पढ़ंदा हितों जी ख़बर न आहे। अच्छा ठीक है दोस्तन वटि थोड़ो देर पहले वरी वेझो हिकिड़े ॿिए फ़क़ीर जो घाल घुराइण लाइ काथे इंशाअल्लाह ताला हाणे बस दोस्तो हाणे बस इंशाअल्लाह ताला हाणे दुआ ख़ैर थी वे हाणे वरी सभु इंशाअल्लाह